मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 20 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध लाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। प्यारा ॿारो, हींअर असीं चैप्टर नंबर 15 जी एक्सरसाइज़ खे शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजा ॿ हिसा हूंदा आहिनि, ॿ सेक्शन हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असांजो सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, ऐं उन खां बाद में हिकिड़ो वरी ॿियो सेक्शन हूंदो आहे जेको हूंदो आहे असांजो सेक्शन बी, उहो हूंदो आहे वरी स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स, जंहिंमें असां वरी न्यूमेरिकल्स सॉल्व कंदा आहियूं। सो हींअर हिन वीडियो में असीं सेक्शन ए खे डिस्कस कंदासीं, जेको आहे असांजो मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, ठीकु आहे, यानी MCQs। सो सभ खां पहिरीं MCQs जी तरफ़ हलूं था, ऐं उन में चवे थो इन एन इलेक्ट्रिक सर्किट व्हेन इलेक्ट्रॉन्स मूव फ्रॉम लो टू हाई पोटेंशियल दे विल। चवे थो हिकिड़ो इलेक्ट्रिक सर्किट आहे जंहिंमें इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि उहे मूव करनि था जेका त लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जे तरफ़। जॾहिं कंहिं बि सर्किट में इलेक्ट्रॉन्स लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जे तरफ़ मूव कंदा त पोइ छा थींदो, उहे एनर्जी गेन कंदा या पंहिंजी आइडेंटिटी विञाईंदा, या जेको आहे त एनर्जी लॉस कंदा, या जेको आहे त पोटेंशियल गेन कंदा। तो प्यारा ॿारो, जीअं त असां पढ़ी आया आहियूं त जॾहिं इलेक्ट्रॉन्स लो पोटेंशियल खां हाई पोटेंशियल जी तरफ़ मूव कंदा आहिनि त पोइ छा कंदा आहिनि, उहे एनर्जी जेको आहे त गेन कंदा आहिनि। हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन ए, यानी गेन एनर्जी। उन खां पोइ सेकंड MCQ जी तरफ़ हलूं था, जंहिंमें चवे थो इन एन इलेक्ट्रिक सर्किट एन अमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन। चवे थो त अमीटर जेको हूंदो आहे उनखे असां सर्किट में कहिड़ी तरतीब सां कनेक्ट कंदा आहियूं। उन जे लाइ असांखे कुझु तरतीबूं ॾिए थो। चवे थो सीरीज में असां कनेक्ट कंदा आहियूं, या पैरेलल में असां कनेक्ट कंदा आहियूं, या मिक्स कंदा आहियूं, या जेको आहे त इन्हनि मां कोई बि ऑप्शन न आहे। तो प्यारा ॿारो, जीअं त असां ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं त जॾहिं असांखे एमीटर खे कनेक्ट करणो हूंदो आहे कंहिं बि सर्किट में, त सर्किट में एमीटर खे असां जेको आहे त उहो सीरीज में कनेक्ट कंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे इन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन ए। तव्हांजे ज़हन में पैरेलल बि थी सघे थो। सो पैरेलल असां छा कंदा आहियूं त जॾहिं असां जेको आहे त गैल्वानोमीटर सां पैरेलल में शंट रेजिस्टेंस लॻाईंदासीं तॾहिं असां एमीटर ठाहींदा आहियूं, यानी एमीटर ठाहिण में असां पैरेलल में शंट रेजिस्टेंस लॻाईंदा आहियूं, ठीकु आहे। पर एमीटर जॾहिं ठही वियो त उनखे असां सर्किट में कहिड़े तरीक़े सां जेको आहे त लॻाईंदासीं, उनखे असां सीरीज में लॻाईंदासीं, ठीकु आहे। उन खां बाद में थर्ड MCQ जी तरफ़ हलूं था, ऐं थर्ड MCQs में चवे थो त रेजिस्टेंस ऑफ अ कंडक्टर डज नॉट डिपेंड ऑन। चवे थो त कंडक्टर जो जेको रेजिस्टेंस आहे उहो कहिड़ी शइ ते डिपेंड नथो करे। हाणे इन जे लाइ असां वटि जेको आहे त कुझु पॉइंट्स ॾिए थो, जंहिंमें चवे थो त लेंथ ऑफ द कंडक्टर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, डेंसिटी या रेजिस्टिविटी, यानी जेका रेजिस्टेंस आहे कंडक्टर जी उहा कहिड़ी शइ ते डिपेंड नथी करे। इन जो जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन सी, यानी डेंसिटी। हाणे इन जे लाइ चए थो त रेजिस्टेंस डज नॉट डिपेंड ऑन डेंसिटी बिकॉज डेंसिटी हैज नो रूल इन कंट्रोलिंग इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू अ कंडक्टर। यानी कंडक्टर जे अंदरि इन जी काई बि क़िस्म जी का अहमियत न हूंदी आहे त इहा करंट खे जे फ्लो खे जेको आहे त रोके, ठीकु आहे। तव्हां चवंदो त सर इहो कहिड़े नमूने सां? हाणे ॾिसो त फार्मूलो ई हिन जो असांखे जेको आहे त ॿुधाए थो। हाणे जेकॾहिं असां हिन रेजिस्टेंस जे फार्मूले खे ॾिसंदासीं त रेजिस्टेंस जो जेको फार्मूलो आहे हिकु त असां ओम्स लॉ मां कढंदा आहियूं, ठीकु आहे। V इक्वल IR मां असां रेजिस्टर जो फार्मूलो कढंदासीं। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो बि मां तव्हांखे फार्मूलो पढ़ायो जेको हुयो R इज इक्वल टू रो एल अपॉन ए। हाणे रो छा आहे? रो आहे असांजी उहा रेजिस्टिविटी, ऐं एल जेका आहे उहा आहे असांजी लेंथ ऑफ द कंडक्टर, ऐं ए आहे जेका त उहा आहे क्रॉस सेक्शन एरिया, ठीकु आहे। हाणे इहे जेके टई शयूं आहिनि, इन टिनी शयुनि ते जेको आहे त रेजिस्टेंस असांजो जेको आहे त डिपेंड करे थो। बाक़ी कहिड़ी शइ बची? उहा असांजी सिर्फ़ु डेंसिटी बची। डेंसिटी ते असांजो जेको रेजिस्टेंस आहे उहो डिपेंड नथो करे, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो, हींअर असीं MCQs 4 जे तरफ़ हलूं था, ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो ओम्स लॉ स्टेट दैट। हाणे ओम्स लॉ जी जेका स्टेटमेंट आहे उहा कहिड़ी आहे? चवे थो रेजिस्टेंस इंक्रीजेस एज द करंट इंक्रीजेस। रेजिस्टेंस वधाइण सां जेको आहे त करंट असांजो वधे थो। ॿी पॉइंट आहे, हुन में चवे थो रेजिस्टेंस डिक्रीजेस एज करंट इंक्रीजेस। जेकॾहिं असां रेजिस्टेंस डिक्रीज कयूं त करंट असांजो वधंदो,
ऐं टी जेका पॉइंट आहे उन में चवे थो रेज़िस्टेंस इंक्रीज़िस ए द वोल्टेज इंक्रीज़िस, रेज़िस्टेंस वधाइण सां वोल्टेज वधंदी। चौथी जेका असांजी स्टेटमेंट आहे उहा आहे असांजी वरी करंट इंक्रीज़िस ए द वोल्टेज इंक्रीज़िस। तो प्यारा ॿारो हिन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजी जेका करेक्ट स्टेटमेंट ठहे थी उहा थींदी असांजी जेको आहे त ऑप्शन डी। हाणे ऑप्शन डी ॾिसो त करंट इंक्रीज़ करण सां असांजी छा थींदी, वोल्टेज इंक्रीज़ थींदी। हाणे ऑलरेडी असां जेको आहे त पढ़ी आया आहियूं त स्टेटमेंट ओम्स लॉ जी में त उन में जेका स्टेटमेंट ओम्स लॉ जी हूंदी आहे उन में छा हूंदो आहे त एट अ कांस्टेंट टेम्परेचर द करंट थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। या इन मतिलबु छा थियो त जेको असांजो करंट आहे उहो डायरेक्ट तालुक रखे थो कंहिंसां, वोल्टेज सां। त करंट वधाईंदासीं त वोल्टेज बि वधंदी, पर इन जे लाइ हिकिड़ो शर्त आहे, ठीकु आहे, कंडीशन आहे। हाणे उहा कंडीशन कहिड़ी आहे, उहा इहा कंडीशन आहे त एट कांस्टेंट टेम्परेचर, टेम्परेचर असांजो कांस्टेंट हुजे, ठीकु आहे। त हिते ओम्स लॉ जी जेका स्टेट आहे उहा असांजी जेको आहे त ऑप्शन डी करेक्ट आहे, ठीकु आहे। उन खां बाद में MCQ नंबर 5 जे तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो द कंडीशन व्हेन द रेजिस्टेंस ऑफ अ सर्किट इज ज़ीरो इज नोन एज। हाणे हिकिड़ी कंडीशन थो ॾे असांखे, चवे थो त जेकॾहिं सर्किट में असांजो रेजिस्टेंस ज़ीरो थो थी वञे त उन कंडीशन खे असां छा चवंदासीं। हाणे इन जे लाइ असांखे जेको आहे 4 ऑप्शन आहिनि, उनखे असां क्लोज सर्किट चवंदासीं, ओपन सर्किट चवंदासीं, शॉर्ट सर्किट चवंदासीं या ज़ीरो सर्किट चवंदासीं, ठीकु आहे। हाणे करेक्ट ऑप्शन आहे उहा आहे असांजो वरी शॉर्ट सर्किट, ठीकु आहे। हाणे शॉर्ट सर्किट जेको आहे उहो असांजो जेको आहे करेक्ट ऑप्शन आहे। उन खां बाद में MCQ नंबर 6 जे तरफ़ हलूं था ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो द कंडीशन फॉर द वैलिडिटी ऑफ ओम्स लॉ इज दैट, चवे थो त ओम्स लॉ जी जेका वैलिडिटी कंडीशन आहे उहा कहिड़ी आहे, ठीकु आहे। त कहिड़ी कंडीशन ते ओम लॉ असांजो जेको आहे त वैलिड करे थो, ठीकु आहे। अगरि उहा कंडीशन न हुजे त असांजो ओम्स लॉ जेको आहे त उहो न थींदो कंहिं बि शइ ते वैलिड, ठीकु आहे। हाणे इन जे लाइ असांखे कुझु पॉइंट्स ॾिए थो, चवे थो त टेम्परेचर शुड रिमेन कांस्टेंट, टेम्परेचर असांजो कांस्टेंट हुजे, या चवे थो त करंट शुड बी प्रोपोर्शनल टू द वोल्टेज, करंट असांजो वोल्टेज सां प्रोपोर्शनल हुजे, या उन खां बाद में रेजिस्टेंस मस्ट बी द वायर राउंड टाइप ऐं उन खां पोइ ऑल ऑफ अबव। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त हिन में जेकॾहिं असां ही ॿ मोड़ियूं कंडीशन्स ॾिसूं त ॿई जेके स्टेटमेंट्स आहिनि या ॿ जेके असांजा ऑप्शन्स आहिनि उहे असांजा ॿई जेको आहे त मैच था थियनि, ठीकु आहे। हाणे जॾहिं ॿई मैच थी विया त लाज़िमी आहे त टियों बि असांजो ऑप्शन मैच थींदो। त इन करे अक्सर जेको आहे त हिते असांजा जेके शागिर्द आहिनि उहे ऑल ऑफ अबव खे टिक करे सघनि था, पर इन में हिकिड़ी ट्रिक रखियल आहे। ट्रिक इहा ई आहे त हिते चवे छा थो त असांखे कंडीशन ॿुधायो। हाणे कंडीशन ऐं रिज़ल्ट में फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे कंडीशन छा हूंदी आहे त जॾहिं कोई बि कमु असां कयूं, कमु करण खां पहिरियां असांजो जेको हिकिड़ो रूल हूंदो आहे, जेको हिकिड़ो कानून हूंदो आहे, उहा असांजी हिकिड़ी कंडीशन हूंदी आहे। ऐं उन खां बाद में जॾहिं असां उहो कानून उन शइ ते अप्लाई कंदासीं, अप्लाई करण खां बाद में जेको असांखे नतीजो मिलंदो उहो असांजो रिज़ल्ट आहे। हाणे जेकॾहिं असां हिते ॾिसंदासीं त हिते कंडीशन असांजी कहिड़ी आहे, कंडीशन आहे त जॾहिं असां ओम्स लॉ अप्लाई कंदासीं कंहिं बि जॻह ते त उन जे लाइ असां वटि टेम्परेचर जो कांस्टेंट हुजणु लाज़मी आहे। त उन में असां ऑलरेडी डिस्कस कयोसीं त एट अ कांस्टेंट टेम्परेचर करंट थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। हाणे कंडीशन असांजी कहिड़ी आहे त करंट जेको टेम्परेचर आहे उहो असांजो जेको आहे त माना कांस्टेंट हुजे, ठीकु आहे। पर तव्हां चवंदो त सर ही जेको असांजो ऑप्शन आहे सेकंड यानी बी ऑप्शन जेको आहे उहो बि त करेक्ट आहे, त करंट शुड बी प्रोपोर्शनल टू द वोल्टेज। हा, बिल्कुलु इहो ऑप्शन सही आहे। कहिड़े बुनियाद ते? उहो इन बुनियाद ते सही आहे त ही जेको ऑप्शन आहे उहो रिज़ल्ट आहे। जॾहिं असां हीअ कंडीशन न लॻाईंदासीं त असांखे हीअ रिज़ल्ट न मिलंदो। हिन रिज़ल्ट खे हासिल करण जे लाइ हीअ कंडीशन लॻाइण ज़रूरी आहे, यानी ओम्स लॉ खे अप्लाई करण खां पहिरियां असां वटि हीअ शइ हुजणु ज़रूरी आहे, यानी टेम्परेचर जो कांस्टेंट हुजणु ज़रूरी आहे, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं टेम्परेचर असांजो कांस्टेंट नथो थी सघे त पोइ असांखे हीअ रिज़ल्ट बि न मिलंदो, यानी करंट असांजो पोइ डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द वोल्टेज नथो थी सघे, ठीकु आहे। तॾहिं थींदो जॾहिं असां वटि ही पॉइंट करेक्ट हूंदी, यानी जॾहिं असां टेम्परेचर कांस्टेंट रखंदासीं तॾहिं असांखे जेको आहे त हीअ रिज़ल्ट मिलंदो। हाणे मथियों जेको ऑप्शन आहे, ऑप्शन ए, इहा असांजी कंडीशन आहे ऐं ऑप्शन जेको बी आहे उहो असांजो रिज़ल्ट आहे, ठीकु आहे। ऐं हिते असां खां छा थो पुछा करे, चए थो त वैलिड कंडीशन कहिड़ी आहे ओम्स लॉ खे अप्लाई करण जे लाइ, त उहा असांजी कंडीशन कहिड़ी थींदी, उहा थींदी असांजी ऑप्शन ए, यानी टेम्परेचर शुड रिमेन्स कांस्टेंट, ठीकु आहे। तो उन खां बाद में प्यारा ॿारो ओम्स लॉ इज नॉट एप्लीकेबल फॉर। हाणे ओम्स लॉ जेको आहे त कहिड़ी शइ जे लाइ एप्लीकेबल न हूंदो आहे? सेमीकंडक्टर्स जे लाइ, डीसी सर्किट्स जे लाइ, या स्मॉल रेजिस्टर्स जे लाइ, या हाई करंट्स जे लाइ।
जीअं त असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं जेको ओम्स लॉ हूंदो आहे उहो सेमी कंडक्टर्स जे लाइ एप्लीकेबल न हूंदो। ठीकु आहे। सो उन खां बाद में 8 MCQ जी तरफ़ हलूं था ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो टू रेजिस्टर्स ऑफ 6 ohm एंड 12 ohm आर कनेक्टेड इन पैरेलल देयर नेट रेजिस्टेंस इज। चवे थो त ॿ असां वटि रेजिस्टर्स आहिनि, हिकिड़ो 6 ohm जो आहे, ॿियो 12 ohm जो आहे। इन ॿिन्ही खे असां जेको कनेक्ट कयो आहे उहो कयो आहे पैरेलल। चवे थो त इन्हनि जो जेको नेट रिज़ल्ट आहे या ईअं खणी चऊं त असां इक्विवेलेंट रेजिस्टेंस आहे उहो केतिरो थींदो। ठीकु आहे। हीअ असांजो हिकिड़ो जेको आहे न्यूमेरिकल आहे ऐं इनखे असां जेको आहे हिते सॉल्व कंदासीं। सभ खां पहिरीं असां जेकॾहिं इन जी डेटा खे ॾिसूं त असां वटि तो डेटा में असां वटि R1 आहे 6 ohm, R2 जेको आहे उहो 12 ohm आहे। असांखे मालूम छा करिणो आहे, इक्विवेलेंट रेजिस्टेंस। ठीकु आहे। जॾहिं असां वटि पैरेलल कंडीशन थी अचे रेजिस्टर जे हिसाब सां त उन जे लाइ असां फार्मूलो जेको यूज़ कंदासीं उहो कंदासीं 1/RE इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2। हाणे असां वटि R1 ऐं R2 मौजूदु आहे, यानी रेजिस्टर्स जा वैल्यू असां वटि मौजूदु आहिनि, त हिन फार्मूले में पुट कंदासीं तो 1/6 ऐं 1/12 थी वेंदो। ठीकु आहे। हाणे हिन ॿिन्ही जी असां एलसीएम वठंदासीं, यानी निकिरंदी 12 ऐं उन खां बाद में जेको आहे त 12 खे 6 सां जॾहिं डिवाइड कंदासीं त असां वटि रिज़ल्ट ईंदो 2। उन खां पोइ 12 खे 12 सां डिवाइड कंदासीं त असां वटि रिज़ल्ट ईंदो 1। सो अहिड़े नमूने सां जेको आहे त हिते 2 + 1 इहो छा थियो 3 थियो। 3 डिवाइड बाय 12 इहो असांजो थींदो 1/4। हाणे हिनखे बाय क्रॉस असां मल्टीप्लाई कंदासीं त हिते असां वटि इक्विवेलेंट रेजिस्टेंस जेको आयो उहो आयो असां वटि जेको आहे 4। ठीकु आहे। यानी हिते असां वटि 4 ऑप्शन करेक्ट आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो उन खां बाद में इन सवाल खे असां शॉर्ट तरीक़े सां बि जेको आहे त सॉल्व करे सघूं था। ठीकु आहे। ऑलरेडी जेको आहे त मां तव्हांखे कैपेसिटर्स वारे टॉपिक में जेको आहे ही हिकिड़ो शॉर्ट फार्मूलो मां तव्हांखे सम्झायो आयो हुउमि। ही कैपेसिटर जे लाइ बि आहे ऐं रेजिस्टर जे लाइ ॿिन्ही जे लाइ जेको आहे त वैलिड आहे। ठीकु आहे। पर इन जे लाइ कंडीशन इहा आहे त सिर्फ़ु असां वटि 2 कैपेसिटर्स हुजनि या 2 रेजिस्टर्स हुजनि। ठीकु आहे। जीअं हिते असां वटि जेको आहे त 2 रेजिस्टर्स फार्मूले में ॾिना अथई, त इन जे लाइ जो असां हेॾी वॾी जेको आहे त लेंदी कैलकुलेशन कयूं, इन खां बहितर त असां शॉर्ट जेको आहे त ट्रिक आज़माए करे 2 लाइनुनि में जेको आहे असां जवाबु कढी सघूं था। इन जे लाइ इहो ई तरीक़ेकार आहे त असां छा कंदासीं R1 मल्टीप्लाई बाय R2 डिवाइड में छा कंदासीं R1 प्लस R2। ठीकु आहे। हिते असां जेको आहे त वैल्यू रखंदासीं त वैल्यू असां वटि जेको आहे त R1 जो 6 ऐं R2 जो 12। मथां ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयोसीं, हेठां जेको आहे प्लस कंदासीं। हाणे इन जो जेको रिज़ल्ट असां वटि ईंदो जॾहिं 6 खे 12 सां मल्टीप्लाई कंदासीं इहो थींदो 72 ऐं 6 खे प्लस कंदासीं 12 सां इहो थींदो 18। ठीकु आहे। हाणे 72 डिवाइड बाय 18 त असां वटि जवाबु आयो 4। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां असां वटि जेकॾहिं 2 रेजिस्टर्स आहिनि या जेको आहे त 2 कैपेसिटर्स आहिनि त असां हीअ ट्रिक खे आज़माए करे जेको आहे त 2 लाइन्स में जवाबु कढी सघूं था। ठीकु आहे। उन खां बाद में हींअर जेको आहे त असीं हलूं था MCQ नंबर 9 जे तरफ़ ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज थ्रू इट इज कॉल्ड इलेक्ट्रिक। हाणे चवे थो त कहिड़ी बॉडीअ जी जेका त उहा प्रॉपर्टी आहे जेका चार्ज जे फ्लो खे जेको आहे त रोके थी। हाणे उनखे असां छा चवंदासीं, उहा हूंदी आहे असांजी छा कैपेसिटेंस आहे या पोटेंशियल आहे या रेजिस्टेंस आहे या कंडक्टेंस आहे। तो हिते जेकॾहिं असांजी रोकण जी ॻाल्हि थी हले प्यारा ॿारो त इहो छा हूंदो, इहो असांजी जेका प्रॉपर्टी हूंदी उहा हूंदी असांजी रेजिस्टेंस। त रेजिस्टेंस जेका हूंदी आहे उहा बॉडी में इलेक्ट्रिक चार्ज जे फ्लो खे जेको आहे त रोकींदी आहे। उन खां पोइ लास्ट MCQ जी तरफ़ हलूं था। उन में चवे थो विच ऑफ द फॉलोइंग इज द पर्पस ऑफ कनेक्टिंग अ बैटरी इन एन इलेक्ट्रिक सर्किट। चवे थो त इलेक्ट्रिक सर्किट में जेको आहे त कहिड़ो पर्पस आहे बैटरी खे कनेक्ट करण जो। हाणे ही कुझु असां वटि ऑप्शन आहिनि। चवे थो टू मेंटेन द रेजिस्टेंस अक्रॉस द कंडक्टर। सेकंड ऑप्शन आहे टू वेरी रेजिस्टेंस अक्रॉस द कंडक्टर्स। थर्ड ऑप्शन आहे टू मेंटेन कांस्टेंट potential difference across the conductor and fourth option are to maintain varying potential difference across the conductor। तो अगर जेकॾहिं हिते असां ॾिसूं प्यारा ॿारो त बैटरी खे असां कनेक्ट छो कंदा आहियूं, इन जे लाइ कंदा आहियूं त जीअं असांजो उन सर्किट में जेको आहे त असांजी जेका पोटेंशियल डिफरेंस आहे उहा असांजी कांस्टेंट रहे। ठीकु आहे। त हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन थींदो उहो थींदो असांजो ऑप्शन जेको आहे त सी टू मेंटेन कांस्टेंट पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस द कंडक्टर। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेके MCQs आहिनि उहे सुठे नमूने सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।